खानपुर महर शहर में चैन जवाबदार नागुड़ी यूसी सेक्रेटरी मोहम्मद यूसुफ महर के घर ते कहा करे घर अंदर भंज ड्रा करण बाद संदस नौजवान पुट मोहम्मद अली महर के लठियों जख्मी करे छड़ियो। जख्मी नौजवान मोहम्मद अली के वारस खानपुर महर थाने ते खणी आया जिते जख्मी नौजवान मोहम्मद अली की फरियाद ते जवाबदार रहमत अली महर रशीद महर बिन नामालूम जवाबदारन समेत चैन जवाबदारन खिलाफ एनसी दाखिल कई वे जडे पुलिस लेटर मिलण बाद जख्मी नौजवान के खानपुर महर जे तालके अस्पताल शेख हमदान बिन मोहम्मद में दाखिल करायो। वाक़े खिलाफ महर बरादरी मानून मोहम्मद यूसुफ महर राशिद हुसैन महर बिन जी अगवानी में एहतजाजी मुजाहरो कयो जवाबदारन के फौरी तौर ते गिरफ्तार करे फुल रकम वापस कराने जो मुतालबो। ठरी मीरवा थाने जी हद डेढ़ाणो लग 1.5 महीनो अग बिन पुलिस सरकार समेत चैन जवाबदारन पारा नारी शुमाला दस्ती से कयल इज्तिमाई लजालट केस में नामजद जवाबदार गिरफ्तार न थियण खिलाफ दस्ती बिरादरी पारा एहतजाज कयो ऐं हंडियारी शहर में टारन के बाहि ॾेई धरणो हयो। एहतजाज कंदड़ मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त मीरवा पुलिस केस में नामजद जवाबदार जींदो शहर के हिन वक्त ताईं गिरफ्तार न करे सघी आहे जॾहिं त गिरफ्तार अधिकारियुनि खे हिन वक्त ताईं नौकरियुनि मां पिण बरतरफ़ न कयो वियो आहे जेका नाइंसाफ़ी आहे। उन्हनि आईजी सिंध खां मुतालबो कयो त अधिकारियुनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ करे जवाबदार गिरफ्तार करे साणन इंसाफ कयो वञे। बीबी अगवान रेस जावेद खान बोज़दार चयो आहे त बोज़दार वॾा टाउन खे टोड़ण वारो ख्वाब कॾहिं बि साबिया थियण न ॾिनो वेंदो। टाउन जो टुटण कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। 5 सालनि में टके जो कमु न कंदड़ चेयरमैन बोज़दार वॾा टाउन खे टोड़ण चाहे थो जेको हुनजी नाअहली जो चिटो सबूत आहे। बोज़दार वॾा जे साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त टाउन चेयरमैन इमदाद खान रिंद गुज़िरियल 5 सालनि में टके जो कमु न करायो ऐं हाणे वरी जॾहिं उन्हनि जो मुदो पूरो थियण ते आहे त बोज़दार वॾा टाउन खां चोथों 5 वार्ड टोड़े टाउन खां अलॻि करे पंहिंजे लाइ अलॻि प्लेटफॉर्म ठाहिण जी नाकाम कोशिश करे रहियो आहे जेको कंहिं बि सूरत में थियण न ॾिनो वेंदो। नवाब शाह जो ॻोठु मियांदाद मजीदाणो में ट्रैक्टर ट्रॉली में वारी लोड कंदे मिटीअ जी छिप करण सबबि 2 भाइर दॿिजी विया जिन खे इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण ते ॿाहिरि कढी गणती जोगी हालत में नवाब शाह PMU अस्पताल पहुचायो। अस्पताल में 16 सालनि जो ज़ाहिद मजीदाणो फोत थी वियो जॾहिं त फोती जे भाउ ख़ालिद जो इलाज जारी आहे। डॉक्टर संदसि हयाती बताइण लाइ कोशिश करे रहिया आहिनि। ॿिए पासे फोती जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk